मां गुजारिश कंदुसि मोहतरमा साइण जी ख़िदमत में गारींदड़ साइण जी अमर जी ख़िदमत कंदड़ असांजी मोहतरमा अमर कुलसूम साहिबा के तो हूँ चंद जुमला तव्हांजे साम्हूं पेश करे। मोहतरमा कुलसूम। अस्सलाम वालेकुम। सुबह डॉक्टर मोहनलाल असलियत जो जैसा के सुना तो सही तरीके सां सुञाणे पियो। उन खां पोइ असांजो साईं जिलानी पीर दादा उन खे बि असांजा सलाम। उन खां बहितर जेके वज़ीर साहिब आया आहिनि उन खे घणा घणा सलाम। अस्सलाम वालेकुम। जेके सुडान में मौजूद आहिनि नंढा वॾा ॿार थियनि था उन्हनि खे सलाम। मोहतरमा जे तरफ़ां थोरो अर्ज़ु कयां पई। मोहतरमा जॾहिं हितां चढ़ी हुई तॾहिं अॼु मोहतरमा खे घड़ी घड़ी मूंखे यादि अॼु 14 महीना 28 साल मूंखे हिकिड़ो मां नंढड़नि ॿुधायो हो तारीख़ यादि आहे। घणो त उमिरि वधे अॼु मोहतरमा खे 14 महीना 28 साल मूंखे पल में नथी विझे। जॾहिं मूं आश्रम में मोकिलियो तॾहिं मूंखे भाकुर विझी ईअं कयूं तूं मुंहिंजे सीने में समाजी वई वाकई मुझे सीने में समाजी हुई। मां नथी डाले मूंखे नौकरियूं न मिलनि मूंखे काथे न मिले कान न मिले मुंहिंजी हुनजी दात अलाह जी मूं शामिल मूं तां हीअ राणी शामिल जंहिंसां मूं 6 साल राति गुज़ारिया सम्झे न। खणका वध धड़ धड़ सुठी अदादार वंद बची वई। मोहतरमा राणीअ जे थुड़े थुड़े रखियो वञे सभिनि तां कर्ज़ लई सभिनि तां वञे कर्ज़ लई। पार्टी आई है गांधी कुछ किया हेडी गवर्नमेंट आई है है जसो ने दो ही जेकी कुछ कयो असा समाजी वर्कर जेको असा के साईं चेकअप दिलाए उन असा इलाही मदद कई हर कम असा करे तो चाहे हिंदू जे चाहे मुस्लिम जे सचना सुठो हलियो। हाँ उन ही सॼी तकलीफ़ रखी हालांकि 16 महीना ताईं हिकु करे मिनिस्टर जे पुठियां दौड़ साईं जगसो रखो साईं मोहतरमा यादि कयो। पर अॼु जेको कुझु थियो न दिलि ॾाढी ख़ुशि आहे इंशाअल्लाह। जिंदा बीबी